निगरी फातिमा फरोडो जे खून सां इंसाफ़ लाइ कराची में JWC जी एहतजाजी रैली में अवामी समूह उथली पियो। वकीलनि, औरतुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं क़ौम परस्त धुरियुनि जी वॾे अंग में शिरकत। निगरी जे वारसनि सां इंसाफ़ लाइ हर मुमकिन जदोजहद करण जो ऐलान। JWC जे अॻवाननि जो चवणु आहे त निगरी फातिमा फरोडो जे खून सां इंसाफ़ में देर ते ख़दशा पैदा थी रहिया आहिनि। पीर असद अली शाह जी घरवारी हिना शाह बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघी आहे। इंसाफ़ लाइ आवाज़ उथारींदड़नि खे धमकियूं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। निगरी फातिमा फरोडो केस जी जांच जल्द मुकमल करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास। बैरिस्टर एतज़ाज़ एहसन, यूसुफ रज़ा गीलानी समेत आला सतही क़यादत जी शिरकत। आम चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराइण बाबति हिकमत अमली ते गौर वीचार। पंजाब जी चूंडुनि बाबति पीपल्स पार्टी जी पॉलिसी जो फ़ैसिलो थींदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त आलमी बिरादरी खे पाकिस्तान जी दहशतगर्द ख़िलाफ़ जद्दोजहद में क़ुर्बानीनि जो क़दुरु करणु घुरिजे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान वॾे पैमाने ते किरदारु अदा करे रहियो आहे। भारतीय हुकूमत वालारियल कश्मीर में बेगुनाह कश्मीरियुनि सां ज़ुल्म करे रही आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां हार्वर्ड यूनिवर्सिटी जी 9 रुकनी वफ़द जी मुलाक़ात। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी सज़ा मुअत्तल करण बाबति दरख़्वास्त ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। PTI जे वकीलनि जी फौरी तौर सज़ा मुअत्तल करण बाबति दरख़्वास्त रद्द। लतीफ़ कोसा तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश न थियण जो ऐलान। तहरीक इंसाफ़ सीनियर वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी वधीक 3 ॾींहनि जे रिमांड ते FIA हवाले। ख़ासि अदालत तरफ़ां साइफ़र केस में वधीक रिमांड खां पोइ शाह महमूद कुरैशी FIA हेडक्वार्टर मुंतक़िल। केस जी जांच जो दाइरो वसी। साइफ़र बाबति रिकॉर्ड जमा कराइण जो सिलसिलो शुरू। कुंभ में 8 वरनि जी नीगरी सां मुबैना तौर ज़्यादती। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। DIG सखर मामले जो नोटिस वरितो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। पुलिस मुख्य जवाबदार जे वालिद ऐं चाचे खे लॉकअप करे छॾियो। कंबर में हथियारबंदनि फुरदौरान मज़ाहिमत करण ते नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल अल्ताफ़ हुसैन मुगेरी जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरनो। ट्रैफ़िक मुअत्तल। ऐं बदअमनी सबबि हिंदू बिरादरी जे सिंध मां लॾपिलाइण जो सिलसिलो बंदि न थी सघियो। ठुल मां वधीक हिकु हिंदू कुटुंब पंहिंजे जनम भूमि छॾे भारत मुंतक़िल। मुकेश कुमार जो चवणु आहे त बदअमनी ऐं महांगाई सबबि हू पंहिंजी धरती छॾे रहिया आहिनि।